मीरपुर माथेले जे गवर्नमेंट डिग्री कॉलेज में जश्न बहार जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें घोटकी, मीरपुर माथेलो, डहरकी, उबावड़ो जे कॉलेजनि मां उस्तादनि तोड़े शागिर्दनि वॾे अंग में पिणु शिरकत कई। उन मौक़े ते वेठल उस्तादनि ऐं शागिर्दनि खे कॉलेज जे शागिर्दनि पारां टेबलोज़ ऐं गीतनि ते पिणु रक़्स करे जुमाए छॾियो। बहार जी मुंद में हर तरफ़ ख़ुशबू फैलिजी वेंदी आहे, साॻी तरह दिलियूं झूमी पवंदियूं आहिनि। उन मौक़े ते उस्तादनि चयो त मौसम जी तब्दीली सां गॾु दिल अंदरि ख़ुशीअ जो अहसासु उभरंदो आहे। अॼु ही प्रोग्राम ॾिसी करे जेको हिकु वैसा ऐं उमेद असांजे गवर्नमेंट इदारनि मां जेकॾहिं आवाम जी ख़तमु थी चुकी हुई, पर तालिब साहिब तव्हांजे हिन प्रोग्राम हिकु वरी उमेद ॾिनी आहे। अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ अरेंज करणु हिकिड़ो तमामु सुठो मिसाल आहे, जंहिंमें ख़ासि करे जेको ॿार तमामु घणो कुझु सिखनि था ऐं ख़ासि करे जेका यानी ॿारनि जी परफॉर्मेंस ॾाढी जेका हिकिड़ी अट्रैक्टिव आहे। हिते ॾाढी ख़ुशी थी ख़ासि तौर ते स्टूडेंट्स जी परफॉर्मेंस ॾिसी करे। अहिड़नि प्रोग्रामनि सां ॿारनि में शऊर ऐं जागृता पैदा थिए थी। सदाईं अहिड़ियूं तक़रीबूं थींदियूं रहनि ऐं मौसम जी तब्दीली सां गॾु दिल अंदरि ख़ुशीअ जो अहसासु पैदा थींदो आहे। कैमरामैन उमर कुराई सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथे।